नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे पीर जो ॻोठ खां ख़बर ॾींदा हलूं त पीर जे ॻोठ में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे पैसनि मां कटौती बंदि न थी सघी आहे। असिस्टेंट डायरेक्टर बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे पीर जो ॻोठ मुस्तहिक औरतुनि जी शिकायतुनि जो नोटिस वठे। पीर जो ॻोठ जे अक्सर ओमनी सेंटरनि पारां बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे पैसनि मां कटौती जे नाले भत्तो वठणु बंदि करण बजाए उबतो मुख़्तलिफ़ ओमनी सेंटर हलाईंदड़नि सां मिली भग ऐं उन्हनि खां पाण भत्तो वठणु शुरू करे छॾियो आहे। ओमनी फ्रेंचाइज़ मालिकनि खे मुस्तहिक औरतुनि जे आयल वज़ीफ़े ते मर्ज़ी मुताबिक़ कटौती जे नाले भत्तो वठण जी इजाज़त ॾेई छॾी आहे। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे पीर जो ॻोठ में नौमान अली पंहिंजी रिपोर्ट में। पीर जे ॻोठ नादरा ऑफिस वटि हिते बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जा पैसा हली रहिया आहिनि। हिते चइनि खां 500 ताईं कटौती कई पई वञे। हिते तकलीफ़ माण्हू खे अलॻि आहे। वधीक उन्हनि खां वीचार वठंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। ऐं थो वञे न गार्ड असांजी ॿुधनि था न 400 रुपया असांजी टोकन ते डुप्लीकेट ते। हा 400 था कचनि। असां सवेर आहियूं 6 बजे खां अञा ताईं लाइन बीठा पोइ जंहिंखे जान अचे थो माण्हू कंहिं महिल टोकन बंदि था कनि बसि पैसनि जो सिफारिश जी हले जेको आहे असांखे माना लाइन हलाइनि पर टोकन ई नथा मिलनि असांखे लाइन नथा हलनि। जेके अचे थो बसि पाण सिफारिश फ़ोन ते बसि जेको अचे थो फ़ोन खणी थो अचे हाल गाॾी इहे सभु हुननि सां साथ ॾियनि। असां काॾे वञे जेके 50 माण्हू 100 माण्हू दौलत न आहे बसि इन जे लाइ सही न आहे बाबा। असां ग़रीब माण्हू कमायूं हिते सॼो ॾींहुं वेही सिफारिश ते कमु हले थो। असांजो को ॿुधे 100 रुपया वठनि था सॼो ॾींहुं इंतज़ारु करे मोटी था वञूं। सही में नथो हले। असां खां पोइ आया आहिनि उहे बि था वञनि 400 था कटनि 400 असांखे ॿार बि कोन आया लाइन में त बि धिका था ॾियनि पोइ हिते चवंदा पोइ घणी आहे बजे बि काफ़ी आया आहिनि। सही सभु जेके जान अचे त फ़ोन ते फ़ोन ते 4-5 मायूं हाणे जेके छा मिलंदो नादरा में फिंगर मिल रहा है वो तो सही थी हाणे असांखे मिलानी जन कॾहिं कोन आहे। असां बसि कयो था चवनि था फलाणे पासे वञो टे पासे वञो हुते मिल रहा है हे पाण नथा कनि। वीचार ॿुधा हुननि जो चवणो आहे त हिते 5 खां 600 ताईं कटौती कई पई वञे। हिते कंहिं क़िस्म जी का सहूलियत न आहे। तमामु घणी तकलीफ़ आहे। असां सिंध हुकूमत ऐं वफ़ाक़ इदारनि खां अपील था कयूं त हिते सिस्टम बहितर कयो वञे कटौती बंदि कराई वञे त जीअं असांजी तकलीफ़ूं दूर थी वञनि। कैमरामैन सजाद हुसैन सां गॾु नौमान अवामी न्यूज़ HD पीर जो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।